निशानी अथव कॾहिं बीमारी ईंदी कॾहिं परेशानी ईंदी कॾहिं मुश्किल ईंदी ऐं जंहिंजो जेतिरो ईमान वधीक हूंदो उनखे आज़माइशूं बि ओॾियूं वॾियूं ईंदियूं सम्झो था ॻाल्हि ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त मुनाफ़िक माण्हू जो मिसाल सुनूबर जे वण वांगुरु आहे सुनूबर जो वण सिधो उगो वेंदो आहे बीठो हूंदो उहो मज़बूत उन जो हूंदो आहे थुड़ उन में लचक न हूंदी आहे लोॾो न हूंदो आहे हे गाह जो मिसाल साईं जन ॾिनो त हीअं हवाउनि में लुॾंदो पियो पर सुनूबर जो वण बीठो हूंदो हाँ हिकिड़ो तेज़ तूफ़ान आयो ईअं झटको लॻंदुसि पको करे वञी किरंदो हाणे इहो जेको अचानक मौत अची वियो वेठे वेठे मौत अची वियो न बीमारी ॾिठई न तकलीफ़ ॾिठई ईअं मरी वियो हलियो इहो अथव मुनाफ़िकत जो मौत इहो कहिड़ो मौत आहे ऐं मोमिन जो मौत आहे दुख तकलीफ़ूं परेशानियूं सदमा ॾिसी 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 पोइ मर सम्झो जॾहिं मुनाफ़िक ते मौत थो अचे त अचानक हार्ट अटैक थी वियो मरी वियो ओचितो को बिजली जी शाक लॻी मरी वियो हाणे इहो अचानक मौत खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मुनाफ़िकत जो मौत सॼो छो ऐं बीमारियुनि खे तकलीफ़ुनि ॾिसण खे हुज़ूर जन मोमिन जो मौत सॼो आहे छो ईअं आहे त जॾहिं माण्हू बीमार थी पियो न बिस्तर ते पइजी वियो पोइ उनखे तकलीफ़ ईंदी चवंदो अल्लाह अल्लाह मालिक माफ़ कजांइ मौला बख़्श कजांइ मुंहिंजा मालिक साईं मूंखे माफ़ कजांइ वरी जेॾीमहिल न डॉक्टर जी दवा थी फ़ाइदो ॾिए न को ॾुख भाई थो थिए ज़ाल बि वेठी आहे पर सूर में हिसो नथी वठे पुट बि वेठो आहे दिलि प्यारो दोस्त बि वेठो आहे पर सूर भाई केरु न आहे सभिनी खां मायूस थी पोइ छा थो चए अल्लाह अल्लाह हाणे इन बीमारियुनि में उनखे अल्लाह ॾे मोटण रुजू इल्लाह नसीब थो थिए इन बीमारी में उनखे तौबह ताइब जो मौक़ो थो मिले इन बीमारी में उनखे पंहिंजा जेकी हुकूक रहियल आहिनि मिसाल कंहिं ते कर्ज़ ॾिनल हुअसि उहो वठिणो आहे कंहिंजो कर्ज़ हिन जे मथां हो उहो ॾियणो आहे ओचितो मरी वियो कंहिंखे कहिड़ी ख़बर थिए न त केतिरो कर्ज़ हुयो कंहिंजो कर्ज़ हुयो कंहिंजी ॾेती लेती हुई हिसाब किताब हुयो ही त वियो मरी कंहिंखे का ख़बर न पवंदी उहे हिसाबनि जा बोझ खयूं वेंदो क़बर में पर जंहिंखे बीमारी मिली उनखे मौक़ो मिलियो पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदो बिस्तर ते पियो आहे न सोचींदो यार ही ख़ताऊं थियूं ही गुनाह थिया ही थिया उन ते पिशेमान थींदो माफ़ी तलब थींदो अलाह ताला जल शानू खे ॿाॾाईंदो रब खे पुकारींदो अलाह जो नालो बार बार वठंदो उन खां पोइ जेकॾहिं कंहिंखे ॾेती लेती करणी हूंदी त उहो कर्ज़ अदा कंदो का वसीयत करणी हूंदी वसीयत कंदो या पंहिंजे मिल्कियतुनि जे बारे में फ़ैसिला करणा आहिनि उहे फ़ैसिला कंदो का मिट्री करणी आहे न्याणी बालग वेठी आहे उहा उथारणी आहे भेण जो ॿार आहे उहो लाहिणो आहे पुटनि जी शादी करणी आहे उहो कमु करिणो आहे हज़ार मामलात आहिनि बीमार थियण खां पोइ इंसान खे मौक़ो मिलंदो आहे सुधरण जो मौक़ो मिलंदो आहे पंहिंजे खुटल कम करण जो हुनखे त मौक़ो ई कोन मिलियो न हू त ईअं वियो पियो हलियो सुनूबर जे वण वांगुरु फको करे किरियो इन जे करे नागहानी मौत अचानक मरी वञण खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मुनाफ़िकत जो मौत सॼो आहे ऐं मोमिन बाने जो मौत इहो आहे जो उनखे अलाह ताला मौक़ो ॾिए थो ऐं जेॾीमहिल बीमार खट ते पियो आहे न उहो गुनाहनि खां ईअं पाक साफ़ धोपी वञे थो जीअं उन ॾींहुं हुयो जंहिं ॾींहुं उनखे उनजी माउ ॼणी गुनाहनि खां उहो
अस्सलाम वालेकुम।